अवांखे अपडेट का नालू अहम खबर है। रतु देरो मां आज़ाद मैदान मार्केट में हथियारबंदन पुलिस एहलकार के पीउ के कत्ल कर छड़ियो है। बिल्कुल नाज़रीन, हथियारबंदन फायरिंग करे ॻोठ वली मोहम्मद बिरोई वासी हाजी दीन मोहम्मद बिरोई के कत्ल कर छड़ियो है। अवांखे ॿुधाई पिया वाक़ियो बिरोई बिरादरी के ॿिनि धुरियुनि में हलंदड़ तकरार जो नतीजो ॿुधाए पियो वञे। रते देरे मां ताईं ख़बर पहुचाई पिया आज़ाद मैदान मार्केट में हथियारबंदन पुलिस एहलकार के पीउ के कत्ल कर छड़ियो है। हथियारबंदन फायरिंग करे ॻोठ वली मोहम्मद सासूली बिरोई वासी हाजी दीन मोहम्मद बिरोई के कत्ल कर छड़ियो है। अवांखे आगाह कंदा हलूं अहम खबर है। हथियारबंदन फायरिंग करे ॻोठ वली मोहम्मद सासूली बिरोही वासी हाजी दीन मोहम्मद बिरोई के कत्ल कर छड़ियो है। तफ़सील मालूम कंदासीं पहलवान जोयो खां। जी पहलवान। जी बिल्कुल, रते दरे जे विच शहर आज़ाद मैदान मार्केट है, जिते हथियारबंदन फायरिंग करे 70 वर्ष के हाजी दीन मोहम्मद के कत्ल कर छड़ियो है। मक़तूल ॻोठ वली मोहम्मद बिरोई जो रवासी ॿुधाए थो वञे ऐं रते दरे थाणे के पुलिस एहलकार बशीर बिरोई जो पीउ को ॿुधायो वञे। इन सिलसिले में राब्तो करण ते मक़तूल के भाइटे इल्ताफ़ हुसैन बिरोई ॿुधायो त जेकी जवाबदार धुर है उन्हनि जे माण्हुनि मथां लाड़काने जे बादल कोर्ट हिक में कत्ल जो केस हलंदड़ हो ऐं उन्हनि खे जेको आहे सो कुछ ही ॾींहंनि में फतवा अचण वारी हुई। इन ये करे नज़ीर बिरोई जी धुर जेको आहे सो केस तां हथ खणण लाइ दॿाउ विझी रहिया हुआ। केस तां हथ न खणण सबबि नज़ीर बिरोई जी धुर अॼु विच शहर में असांजे चाचे खे कत्ल कया। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त 3 ॾींहंनि हिते रते दरे में ही 3 कत्ल थी चुको है। जी ठीक है पहलवान, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण।